सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमर। सिजावल में ज़िले चेयरमैन दानिश खान मलिक जी सदारत में ज़िले काउंसिल जो इजलास काउंसिल के बजट बाबत आगाही ॾिनी वई। मेंबरनि खे आवाम जी भलाई लाइ तरक़ियाती स्कीमूं ॾियण लाइ चयो वियो। सिजावल में चेयरमैन ज़िले काउंसिल दानिश खान मलकानी जी सदारत में ज़िले काउंसिल जो दस्तूरी इजलास थियो, जंहिंमें वाइस चेयरमैन रमीज़ुल हक ज़हूर, ज़िला काउंसलर अरबाब वज़ीर मेमन, सैयद नसीर अहमद शाह शिराजी, अरबाब कामरान मेमन, डॉक्टर इकबाल मेमन, मोती मीरानपुरी, अजीज़ सुमरो, जमीला सुमरो, आशा सोहो समेत ॿियनि शिरकत के इजलास के ख़िताब कंदे चेयरमैन दानिश खान मलकानी चयो, ज़िले में तरक़ियाती कमनि बाबति मेंबर जल्द पंहिंजूं स्कीमूं जमा कराइनि त जीअं आम चूंडनि बाद पेपर वर्क मुकम्मल करे स्कीम जी मंज़ूरी बाद जल्द टेंडर जारी करे सघिजे, जे मेंबर हज़रात पंहिंजे इलाक़नि में अवाम जी भलाई लाइ तरक़ियाती कम कराए सघनि। हिन ॿुधायो त हिन वक़्तु पुराणनि तरक़ियाती कमनि जे मिद में ज़िले काउंसिल ते ठेकेदारनि जा करोड़े रुपया बकाया रक़म ज़ाहिर कई पई वञे। हाणे काउंसिल खे उहो फ़ैसिलो करणो आहे त बकाया बिलनि जी अदायगी कजे या नवां तरक़ियाती कम कराइजनि। इजलास में आज़ाद मेंबर अजीज़ सुमरो ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल एडमिनिस्ट्रेटरी वारे वक़्त में ज़िले काउंसिल में तरक़ियाती कमनि जी आड़ में वॾी करप्शन थी आहे। अहिड़ी कागज़ी स्कीम जो जाइज़ो वठणु घुरिजे, जॾहिं त चेयरमैन दानिश खान मेंबरनि ते मुश्तमिल मुख़्तलिफ़ तरक़ियाती कमेटियुनि जी जोड़ जक लाइ पिण मेंबरनि खां राय वरिता। तंगवाणी NA 192 JUI जे उम्मीदवार डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई तालके तंगवाणी जे शहर में मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुची मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि सां ताज़ियतूं ऐं शहर वासियुनि जे अग़वा ते हमदर्दी कई। तफ़सील मूजिब NA 192 JUI उम्मीदवार डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई तंगवाणी शहर पहुची साफ़ी अता मोहम्मद मलिक सां ताज़ियत कई। ॻोठ कैसर खान गजराणी पहुची मरहूम औरंगज़ेब गजराणी जी वफ़ात ते संदसि जे वारसनि सां ताज़ियत कई। ॻोठ हिदायतुल्लाह खान गजराणी पहुची इलाही बख्श गजराणी ऐं नसरुल्लाह गजराणी जी वफ़ात ते संदसि जे वारसनि सां ताज़ियत कई। ॻोठ सामान खान गजराणी पहुची मोहम्मद याकूब गजराणी जी वफ़ात ते संदसि जे वारसनि सां ताज़ियत कई। ॻोठ हाजी हुज़ूर बख्श खान मलिक पहुची मौलाना मोहम्मद सालिम मलिक सां संदसि जे सोट जी वफ़ात ते ताज़ियत कई। ॻोठ हमज़ा खान ओगाई पहुची लियाकत अली ओगाई सां ताज़ियत कई ऐं मरहूमनि जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरी वई। ऐं तंगवाणी शहर पहुची कुझु ॾींहं पहिरियां अग़वा थियल ग़ुलाम रसूल बखराणी, मंसूर शाह ऐं मोर खान गजराणी जे वारसनि सां साणसि अफ़सोस जो इज़हार कंदे ऐं हर मुमकिन सहकार करण जी ख़ातिरी कराई। उन मौक़े ते तालके तंगवाणी जे अमीर कारी किफ़ायतुल्लाह खोसो, तालके खानपुर अमीर मौलाना ग़ुलाम कादिर बिरोही, JUI जा कारकुन ऐं अॻवान साणसि गॾु हुया। नौशरो फ़िरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़कार अली तगर। नौशरो फ़िरोज़ ज़िले अंदरि बदअमनी वधी वई, पुलिस रुगो कूड़ ड्रामा करण लॻी। ॾोहनि जूं ख़बरूं हलाइण ते SHO साफ़िन ते ॾमिरजी पियो। ॿिनि साफ़िन ते कूड़ियूं FIRूं दाख़िल, ॿियनि खे बि धमकियूं ॾियण लॻो। 2100 ऐं चोरनि फुरनि जा केस दाख़िल करण जूं धमकियूं। साफ़ी सरापा एहतजाज 11 जनवरी ख़मीस ते SSP ऑफिस अॻियां करप्ट SHO ख़िलाफ़ साफ़ी सिविल सोसाइटी दुकानदार वकीलनि पारां धरणे जो ऐलान खां पोइ M ज़फ़र तगर सदर नेशनल प्रेस क्लब खे सख़्त नतीजा भोगण जूं धमकियुनि ख़िलाफ़ साफ़िन पारां नेशनल प्रेस क्लब अॻियां साफ़िन जो एहतजाज, सख़्त नारेबाज़ी। हटायो हटायो SHO हटायो। 11 जनवरी ते धरणो हर हाल में एहतजाजी धरणो SSP ऑफिस अॻियां लॻंदो। जेसीं ताईं SHO न हटायो तेसीं ताईं जारी रहंदो। धरणे में मुक्तबी फ़िक्र जो माण्हू शामिल हूंदो। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालोजी रिपोर्ट मुताबिक़ सिंध यूनाइटेड पार्टी में इलेक्शन वेझो ईंदे ई सिंध परस्त साथियुनि जी शमूलियत जारी आहे। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा दोस्त मायूस थी ॿियनि पार्टियुनि खे अलविदा चई SUP खे ई पंहिंजे दर्दनि जो दरमान सम्झनि था ऐं सिंध अमर सां वफ़ादारी जो वचन कंदे पाण ऑफिस ते अची शमूलियत जो ऐलान कनि था। नवनि शामिल थींदड़ दोस्तनि मां ज़फ़र अली बुघियो वज़ीर अली सोढर जो तालुक़ STP सां आहे, जॾहिं त ग़ुलाम मुस्तफ़ा बंगलानी जो तालुक़ PP सां आहे। उन मौक़े ते SUP ज़िले दादू जो सदर सिकंदर अली सोढर, सीनियर नायब सदर हाजी खान मारफानी, SUP तालका मेहर जो सदर हबीब हजूरी, तालका सेक्रेटरी SUP ज़ुहेब जतोई, डिप्टी सेक्रेटरी SUP तालका मेहर ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, सिटी सदर SUP हाजी इसहाक सोढर, मोहम्मद दाऊद सोढर ऐं करम डेबर अयाज़ अली सोढर मौजूदु हुया। नवनि शामिल थींदड़ साथियुनि चयो त असांजो जीअण मरण हाणे सिंध यूनाइटेड पार्टी सां आहे। असां सैयद ख़ानदान सां गॾु आहियूं। SUP जो चेयरमैन सैयद जलाल महमूद शाह ऐं SUP जो मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह सच्चा मुहब वतन ऐं सिंध धरती जा रखवाला आहिनि। ही ख़ानदान करप्शन, बेईमानी ऐं मुफ़ाद परस्ती खां पाक आहे। मुल्क जी ख़ुशहालीअ जो पको इरादो करे चुका आहिनि। असां साणनि साथ ॾींदासीं।
मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर मटियारी जे शाहपुर ऐं दरपुर पुलिस थाणे जी हद पलीजाणी जे कल्होड़ा स्टाफ वटि ॿिनि मोटरसाइकिलनि विच में टक्कर थी पियो, जंहिंमें हिकु नौजवान शमशेर ख़ासकेली फ़ौत थी वियो ऐं ॿियो नौजवान हबीबुल्ला ख़ासकेली सख़्तु ज़ख़्मी थी पियो। पुलिस मुताबिक़ टंडो जाम लिंक रोड ते हादसो पेश आयो। पुलिस फ़ौती ऐं ज़ख़्मी खे तालका अस्पताल मटियारी ॾिनो वियो, जॾहिं त फ़ौत थियल नौजवान जी इलाज जी ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो ऐं ज़ख़्मी नौजवान हबीबुल्ला ख़ासकेली खे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कियो वियो। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण एजुकेशन वर्क्स इंजीनियर फैज़ अली रिंद इलेक्शन पोलिंग में गर्ल्स प्राइमरी स्कूल जो दौरो कयो। हिन स्कूल में रहियल कम पीअण जे पाणी बिजली दर दरियूं ऐं ॿियो कम ठेकेदार खे सख़्ती सां हिदायतूं ॾिनियूं त जल्द कम करायो वञे त इलेक्शन में का बि तकलीफ़ न थिए। हेड मिस्ट्रेस आपा फरज़ाना मेमण चयो त स्कूल जा काफ़ी कम अञा रहियल आहिनि। DC सिजावल खे अपील था करियूं त इहे कम जल्द कराए ॾिना वञनि। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ आम चूंडुनि जे हवाले सां सॼे सिंध जियां मेहड़ में इलेक्शन सरगर्मियूं शुरू तेज़ थी वयूं। मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे जोड़ तोड़ जो सिलसिलो तेज़ थी वियो। मेहड़ मां GDA खे कापारी धक वॾो वोट बैंक रखंदड़ खोसा बिरादरी जे अॻवाननि UC बलीदाई चेयरमैन रेस इल्ताफ़ हुसैन खोसो, वाइस चेयरमैन रेस मीर मुर्तज़ा सोलंगी, रेस न्याज़ हुसैन खोसो, मोहम्मद इस्माइल खोसो, रेस खैर मोहम्मद खोसो, रेस अली नवाज़ खोसो पंहिंजी बिरादरी ऐं दोस्तनि समेत GDA ऐं जतोई भाइरनि खे अलविदा करे छॾी। PS 81 जी उम्मीदवार जी हिमायत में अॼु खोसा हाउस मेहड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला दादो जे सदर सरदार रफ़ीक अमन जमाली, अगोणो सूबाई वज़ीर मोहतरम फ़याज़ अली बुट, अगोणो MNA इरफान ज़फ़र लगारी, इम्तियाज़ अली पाशा बुट, ज़िला जनरल सेक्रेटरी सरदार ग़ुलाम दस्तगीर गोरड़, PP तालका सदर महमूद खान मैसर, सिटी सदर अब्दुल गफ्फार एरी, खैरपुर नाथन शाह, चेयरमैन डॉक्टर खलील सिकंदर, खोहारो सैयद मोहम्मद शाह रिजवी, MD मुनीर लाशारी जी मौजूदगी में पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। लकी गुलाम शाह रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर चूंडुनि में कामयाब थी अवाम जी मिसाली ख़िदमत कंदासीं। JUI अॻवान गुज़िरियल 40 सालनि में चूंडियल नुमाइंदनि सिवाइ बुख बदहाली जे ॿियो कुझु नाहे ॾिनो। मीर आबिद हुसैन जतोई तफ़सील मूजिबि त अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार PS 8 ते जमियतुल उलमा इस्लाम जे उम्मीदवार गुज़िरियल ॾींहुं ज़िले प्रेस सेक्रेटरी हाफ़िज़ रफ़ीक अहमद शहर तरफ़ां कोटाल कार्नर गॾजाणी खे ख़िताब कंदे चयो, जमियतुल उलमा इस्लाम जा नुमाइंदा चूंडुनि में कामयाब थी अवाम जी मिसाली ख़िदमत कंदा। माज़ी गवाहे त गुज़िश्ता सालनि में जॾहिं कोरोना लॉकडाउन लॻी तॾहिं बि JUI अवाम जी ख़िदमत कई ऐं पोइ जॾहिं बरसाति में ॿुॾल सिंध जे मारोड़नि जी ख़िदमत जो वक़्तु आयो तॾहिं बि हुकुमरान जमात खां वधीक जमियत जे अॻवाननि ऐं कारकुननि अज़ीम ख़िदमत सर अंजाम ॾेई मारोड़नि जे मुरझायल चेहरनि ते ख़ुशियूं बिखरियूं। उन वधीक ॻाल्हाईंदे चयो त अवाम हिकु दफ़ो JUI नुमाइंदनि खे कामयाब करे अवां जी मिसाली ख़िदमत कंदासीं। असांखे त हैरत तॾहिं थींदी आहे त गुज़िरियल 40 सालनि खां तालका लकी ते हुकुमरानी कंदड़नि पंहिंजे अबाणे ॻोठ खे बि खंडर बणाए छॾियो आहे त हू अवाम जी कहिड़ी ख़िदमत कंदा। अॼु बि हलिया वञो वज़ीराबाद हाउस जे मेन गेट खां 50 फुट जे मुफ़ासिले ते मीर वाह वेंदड़ रोड सां नालियुनि खे क्रॉस न आहिनि लॻल। मक़ामी माण्हुनि पंहिंजी मदद पाण त खजिन जा थुड़ रखी अचु वञ जो रस्तो ठाहियो आहे। इंशाअल्लाह हाणे लकीअ जो वोटर अहिड़नि अवाम दुश्मन नुमाइंदनि खे मस्तरद करे अवाम दोस्त नुमाइंदनि खे कामयाब कंदो। जारी कंदड़ अब्दुल कुद्दूस प्रेस सेक्रेटरी JUI तालका लकी। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर वेझो खंडो में बरसात मुतासिरन ॻोठाणनि पारां 1.5 साल गुज़रण बावजूद घरनि जी मरमत ऐं तामीरात लाइ आयल फंड न मिलण ख़िलाफ़ यूनियन काउंसिल नो होथियाणी भिड़शा ऐं पस गिरदाई जे माण्हुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे क़ौमी शाहरा ते धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन सैयद फहद शाह, मोहम्मद अली चौहान, शौकत सोलंगी, ज़ुल्फ़कार ख़ासकेली ऐं ॿियनि चयो त ज़िले इंतज़ामिया ऐं NRCP वारा असांजा अकाउंट खोलराए 1.5 साल खां असांखे दरपदर करे रहिया आहिनि। जेके माण्हू उन्हनि खे रिश्वत ॾियनि था उन्हनि जा नाला जल्द अची वञनि था। हिननि चयो त ज़िले मटियारीअ जा 50,000 खां वधीक नाला आहिनि, लेकिन 1.5 साल में 5,000 माण्हुनि खे बि पैसा न मिलिया आहिनि। हिननि चयो त इंतज़ामिया NGOs सां मिली करे बरसात मुतासिरनि जी आयल करोड़े रुपयनि में करप्शन करे रहिया आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध ऐं चीफ जस्टिस खां फौरी जांच जो मुतालबो। शिकारपुर रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर ॻोठ सरवरकोट ॼामड़ा पीपल्स पार्टी इम्तियाज़ अहमद शेख साहब जिन जे ॻोठ सरवरकोट ॼामड़ा में कार्नर मीटिंग गॾजाणी ऐं सरवरकोट ॼामड़ा अचण ते ॼामड़ा बिरादरी भलीकार कयूं था। असां 40 सालनि खां PP जा वोटर आहियूं ऐं हिन दफ़े बि PP इम्तियाज़ अहमद शेख साहब खे वोट ॾींदासीं। पारां फ़िदा हुसैन ॼामड़ो, फैज़ मोहम्मद ॼामड़ो, ग़ुलाम रसूल ॼामड़ो, मौज़ी शख़्सियत उस्ताद आंदल ॼामड़ो ऐं ॼामड़ा बिरादरी।
मीरपुर खास झडो रोड ते सूफी असगर पंप वटि पेट्रोल जो भरियल टैंकर ड्राइवर खे निंड अचण सबबि रेलवे ट्रैक सां टकराइजी कल्टी रोड ते पियल रोड ब्लॉक। इतला ते झडो पुलिस पहुची वई। माण्हुनि खे टैंकर खां परे रहण जी कोशिश कई वई। ऐवान सहाफ़त सूमार समय जो हक न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। संजोरो मां अवांखे ख़बर ॾींदा हलूं। हैदर बख्श जांग जी रिपोर्ट मुताबिक़ असीं पीर साईं पागारे जा मुरीद आहियूं। पार्टी टिकट असां लाइ का अहमियत न आहे। पीर साईं पागारे जिन खे बि पार्टी टिकट ॾिना आहिनि उन्हनि उम्मीदवारनि खे कामयाब कराईंदासीं। अॻूणो MPA खलीफ़ो वरियाम फ़क़ीर ख़ासकेली खलीफ़े वरियाम फ़क़ीर ख़ासकेली तालका प्रेस क्लब संजोरो जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असीं पीर साईं पागारे जा मुरीद आहियूं। असांजे लाइ पीर साईं पागारे जो हुकुम काफ़ी हूंदो आहे। असांजे लाइ पार्टी टिकट जी का बि हैसियत न आहे। जिन खे पार्टी टिकट ॾिनो आहे उन्हनि उम्मीदवारनि खे वॾी अक्सरत सां कामयाब करायो वेंदो। मां पीर साहब पागारे जी जमायत ऐं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त अवां कंहिं बि क़िस्म जी प्रोपेगेंडा में न ईंदा। 8 फेबरवरी ते तारे जे निशान ते ठपो हणी GDA जे उम्मीदवार खे कामयाब कराईंदा। ब्यूरो चीफ जिला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक मेयर जे हमदम कॉलोनी बिलावल कॉलोनी में केतिरनि ई महीननि खां गैस बंद हुअण जे ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि जो सुई गैस ऑफिस साम्हूं एहतजाज। इंजीनियर अहमद बख्श पत्तो जो ऐं SDO सुहेल अहमद मक्सी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। तफ़सील मूजिब मेयर जे हमदम कॉलोनी बिलावल कॉलोनी जे रहवासियुनि हथनि में गैस जा बिल खणी बशीर अहमद हालो असदुल्ला जावरी सरफराज चांडियो मोहम्मद यूसुफ जतोई मुनीर थेबो अब्दुल रहमान जावरी ऐं ॿियनि रहवासियुनि सुई गैस ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजा गैस जा बिल क्लियर हुजण बावजूदि केतिरनि ई महीननि खां गैस जी फ़राहमी मुअत्तल बणियल आहे। इंजीनियर अहमद बख्श पत्तू जो SDO सुहेल अहमद मक्सी जे अचण खां बाद मुसलसल तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। अॻवाननि वधीक चयो त परेशानी जो नोटिस वठी जाइज़ मसइलो हल कयो वञे। ॿी सूरत में मुसलसल एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। नौशरो फिरोज़ मां अवांखे ख़बर ॾींदा हलूं। ज़ुल्फ़कार अली ट्रगर जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो में मल्ला इत्तेहाद मोरो जे अॻवान मुअज़्ज़ज़ शख़्सियत मोहरम अली मल्ला अब्दुल वहीद मल्ला ऐं ॾाढो इम्तियाज़ मल्ला पारां मल्ला बिरादरीअ जे सरदार अली बख्श मल्ला जे मान में तक़रीब मुनक़िद कई वई, जेका तक़रीब हिक जलसे जी सूरत में तब्दील थी वई ऐं सरदार अली बख्श मल्ला खे मोरो पहुचण ते सवें गाॾियुनि जी सूरत में गुलनि जी वर्खा सां मोरो शहर जे दर्स रोड चौहान कॉलोनीअ में रिथियल जलसे में आंदो वियो। उन मौक़े ते सरदार अली बख्श मल्ला ख़िताब कंदे चयो त असांजी मल्ला बिरादरी महिनत कश आहे ऐं अवां पंहिंजी महिनत खे पंहिंजो मुहवर सम्झे थी ऐं असांजे वॾड़नि पंहिंजी बिरादरीअ लाइ पाण पतोड़ियो आहे, जंहिं रस्ते खे अपनाईंदे पंहिंजी बिरादरीअ सां गॾु करणु चाहियां थो ऐं उन्हनि जी ख़िदमत जारी रखंदुसि। हुन चयो त सिंध कंहिं बि सरदार भोतार जी जागीर नाहे। मल्ला बिरादरीअ पंहिंजे नौजवाननि ऐं ख़ासि करे नियाणियुनि खे तालीम ॾियारनि त पाण अॻिते अची पंहिंजी बिरादरी मुल्क धरतीअ जी ख़िदमत करे सघनि। हुन चयो त सिंध सिंधी माण्हुनि जो वतन आहे। मोरो शहर अंदरि मल्ला बिरादरीअ जो वॾो वोट आहे, पर हितां जे सियासी माण्हुनि पारां असांजी बिरादरीअ खे का बि अहमियत नाहे ॾिनी वई। हाणे ही वक़्तु आहे त पंहिंजी मल्ला बिरादरीअ जा मसइला हल कजनि। मेहर रिपोर्ट में रियाज़ सुमरो। मेहर बरसां लोंग तुनियो में सिंधी सकाफ़त जे रंगनि सां भरपूर रंगियल हर साल जी हिन साल बि मच कचहरी मौक़े ते मेहर जे मौज़े सियासी ऐं समाजी अॻवान सेठ अमजद हुसैन तुनियो पारां शानदार दावत ॾिनी वई, जंहिंमें क़ौमी ऐं इनक़लाबी शाइर मेहर डबई पिणु मौजूदु हुआ। उन मौक़े ते महिमाननि में सरदार इल्ताफ़ हुसैन तुनियो, नेक मोहम्मद खोसो, ख़ादिम चांडियो, गफ़ार जमाली, रसूल बख्श जमाली, मौलवी ज़ुल्फ़कार मैसर, डॉक्टर अब्दुल वहीद चनो, उस्ताद नवीद तुनियो, बाबर अली तुनियो, डॉक्टर अमजद तुनियो ऐं ॿियनि केतिरनि इलाइक़नि में मौजूदनि शिरकत कई। मेहर नसीराबाद, लाड़काणो, दादू, नवाब शाह, जॾहिं त मेहर जे अदीबनि, शाइरनि, वकीलनि, साफ़नि, सिविल सोसाइटीअ जे माण्हुनि मच कचहरीअ में शिरकत कई। उन मौक़े ते सेठ अमजद हुसैन तुनियो चयो त मच कचहरी सिंध जी सकाफ़त आहे, हर साल जी हिन साल बि मल्हाई वई आहे। मां थो रायतो आहियां सभिनी आयल मोज़िज़ माण्हुनि जो महिमाननि जो। होॾां सिंध जे लोक फ़नकार आमिर सिंधी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदे महफ़िल खे झुमाए छॾियो। ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया। अशरफ अहवानी जी रिपोर्ट मुताबिक़ चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी मातली हाजी रिज़वान अहमद क़ाइम खानी, DSP मातली गुलाम फरीद जत, मातली जे वापारियुनि समेत शहर जे स्टेक होल्डरनि जी गॾियल कोशिशुनि सां मातली सेफ सिटी प्रोजेक्ट ते कमु शुरू थी वियो आहे। मातली सेफ सिटी प्रोजेक्ट तहत शहर जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि समेत हिसास ऐं अहम हंधनि ते CCTV कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि।
मातली सेफ प्रोजेक्ट ते हलंदड़ कम दौरान कंपनीअ जे नुमाइंदे वसीम अब्बास हक़ न्यूज़ जे रिपोर्टर सां ॻाल्हाईंदे चयो त चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी मातली जी कोशिशुनि सां मातली सेफ सिटी प्रोजेक्ट तहत सेफ सिटी मनसूबे जी शहरुनि ऐं ॾोहनि ते ज़ाब्तो आणण लाइ पहिरें मरहले में 45 कैमराऊं लॻायूं वेंदियूं। हुन चयो त असां जेको सिस्टम लॻाए रहिया आहियूं उन तहत कैमराउनि जो अंगु 200 ताईं वधाए सघिजे थो। रिपोर्ट अहमद रोदनानी हक़ न्यूज़ जो ही जिन्हनि जे बादशाह तौरु मशहूर बुज़ुर्ग पीर गाजी शाह जो मेलो शुरू थी वियो। हर तरफ़ अल्लाह तुआर जूं सदाऊं बुलंद थी वयूं। जबल जी चोटी ते वाक़ई गंज बख्श उर्फ गाजी शाह जी ज़ियारत लाइ सिंध बलोचिस्तान समेत पूरे पाकिस्तान जा पांधीड़ा मर्द औरतूं तोड़े ॿारड़ा सख़्त सीअ में बि वॾे अंग में पहुतल। पुलिस इंतज़ामिया जी नाअहली ऐं लापरवाही सबबि ज़ाती दुश्मनी जे पलान में मेलो घुमण लाइ काज़ी अहमद मां आयल पांधीड़ो क़तल थियण सबबि मेले में ख़ौफ़ ऐं रास छायल आहे। जॾहिं त सिहत खाते ऐं PPSI पारां मेले में हर तरीक़े जी एमरजेंसी खे मुंहुं ॾियण लाइ एम्बुलेंस लेडी डॉक्टर ऐं डॉक्टर मुक़रर किया विया। ज़िले ऑफिसर पारां मुख़्तलिफ़ कैंपनि जो दौरो जॾहिं त मेले में लखनि जे तादाद में ईंदड़ ज़ाइरीन लाइ हुकूमत तोड़े गादी नशीन पारां रेस्ट हाउस वॉशरूम ऐं पीअण जे साफ़ पाणी समेत का बि सहूलियत मुहैया न कई वई। जॾहिं त मेले में आयल माण्हुनि पारां इंतज़ामिया ख़िलाफ़ शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। मटियारी मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं। अज़ीज़ गुल ख़ैबर जे रिपोर्ट मुताबिक़ फंक्शनल लीग जे अॻुवान सलमान महमद उमर डायरी पारां PS 57 GDA उम्मीदवार सैयद हाजी जलाल शाह जामोट ऐं NS 218 मुस्लिम लीग नवाज़ शरीफ़ जे उम्मीदवार बशीर मेमन जी ख़ैबर वेझो ॻोठु ॿुढो डायरीअ में चांहि पार्टी मुनक़िद कई वई। उन मौक़े ते सैयद हाजी जलाल शाह जामोट ऐं बशीर मेमन जिन अवामी मेड़ खे ख़िताब कंदे चयो त ज़िले मटियारीअ में 32 सालनि खां हिकु ई ख़ानदान क़ाबिज़ आहे, जंहिं लाइ GDA ऐं मुस्लिम लीग नवाज़ शरीफ़ जी मुशावरत सां मटियारी ज़िले जे क़ौमी सीट ते नवाज़ लीग उम्मीदवार बशीर मेमन ऐं सूबाई सीट ते फंक्शनल लीग तरफ़ां सैयद हाजी जलाल शाह जामोट खे सीट ॾिनी वई आहे। जॾहिं त बशीर मेमन जिन चयो त मुंहिंजी 22 ग्रेड में नौकरी हूंदे ख़ुदा शाहिद आहे त कंहिं सां का बि रिश्वत न वरितमि। अॼु अवां मटियारी ज़िले जे अवाम खे अपील था करियूं त ख़ुदा रा हाणे समझदार थियो। वक़्तु अची वियो आहे 70 सालनि जी ग़ुलामीअ खां आज़ादु थियो। 8 फरवरी ते मथियों ठपो शींहं ते हेठियों वोट तारे ते हणी पंहिंजे आज़ादीअ जो सबूत ॾींदा। तक़रीब में जिन शिरकत कई उन्हनि में सैयद अफ़ज़ल शाह महरूब समूरन रईस सरदार अब्दुर्रहमान खोसो आबिद कातियार अहमद खोरखानी भाऊ बचायो मल्लाह रमज़ान खोसो ॻोठ समेत आसपास जे केतिरनि ई ॻोठनि जे माण्हुनि शिरकत कई। मटियारी रिपोर्ट अजीज गुल ख़ैबर भेड़शाह में पीर ऑफ भेड़शाह मरहूम सैयद नाज़र साईं जी याद में मच कचहरी मुनक़द कई वई। संदसि फर्ज़ंद सैयद अदीब उल हसन शाह लतीफ़ी पारां कोटायल मच कचहरी में दरगाह बिटाई जे कायम मकाम सजादा नशीन सैयद खावर हुसैन शाह लतीफ़ी सैयद गुलाम रज़ा शाह लतीफ़ी सैयद मुरीद हुसैन शाह सैयद यासिर शाह सकाफ़ती मरकज़ भेड़शाह जे असिस्टेंट डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा जोखियो ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन एंड सोशल जस्टिस जे मरकज़ी चेयरमैन राना ग़ुलाम नबी राजपूत SHO भेड़शाह जावेद हयात पमर करम खान उमरानी एडवोकेट मोहम्मद आसिफ राजपूत नवाज लीग अगवान गुल हसन राजपूत मोहम्मद सुमार वफा फैज़ अब्बास मला मोहम्मद सरबर राजपूत दीदार अली चांडियो देवान प्रकाश सिंह समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अगवाननि दुकानदारनि साफ़िन शहरनि ऐं मुख़्तलिफ़ खातनि जे अमलदारनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में वॾो मच ॿारे साग ऐं बाजरे समेत सिंधी खाधा भी तैयार किया विया। मच कचहरी रात देर ताईं जारी रही। उन मौक़े ते सैयद अदीबुल हसन शाह लतीफ़ी जो चवणु हो त संदसि वालिद मरहूम जी यादि में मच कचहरी मुनक़द करे संदसि दोस्तनि शहरनि ऐं सिविल सोसाइटीअ जे माण्हुनि सां गॾु वेही पाण में हाल अहवाल करणु आहे, जेको सिलसिलो मरहूम सैयद नाज़र साईं शुरू कई ऐं असां हर साल उहो अमल जारी रखण जी कोशिशि कंदासीं। मीरपुर ख़ास हैदराबाद रोड ते मोबाइल जे दुकान मां 2,50,000 रुपया नकदी ऐं मोबाइल फ़ोन समेत 5 लाख रुपया चोरी थी विया। मीरपुर ख़ास चोर दुकान जा ताला ऐं शटर तोड़े मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान चोरी करे विया। मीरपुर ख़ास इतला ॾियण बावजूदि लाॻापियल पुलिस अञा ताईं न पहुची सघी आहे। मीरपुर ख़ास शहर मुसलसिल बदअमनीअ जी लिपेट में आहे। चोरी ऐं फुर जे वाक़िअनि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। ऐवान सहाफ़त सूमार समय जो सकरण जे ॻोठ 21 दत्त में JWC जे जॉइंट सेक्रेटरी हुज़ूर बख्श चन्ना पारां सकरण प्रेस क्लब जे 9 उहिदेदारनि सजाद अली मक्सी ऐं मोहम्मद रमज़ान मक्सी जे ईमान में आजियाण जो एहतमाम कियो, जंहिंमें
सकरन प्रेस क्लब के अगूणे सदर काज़ी जावेद सनाई ऐं नौजवान साफ़ी गुलाम नबी मल्ला एज़ाज़ी मेहमान तौर शिरकत कई। उन मौके ते मेज़बान हुज़ूर बख्श चन्ना मेहमाननि खे आजियाणो ॾींदे चयो त मां शुक्रगुज़ार आहियां दोस्तनि जो जेके सख़्त सर्दी बावजूदि मुंहिंजे नंढड़े सॾ ते कही आया। हिन जो त सकरन प्रेस क्लब ऐं JWC खे असीं हिकु ॻाल्हि सम्झाईंदा आहियूं छाकाणि जो ॿिन्ही इदारनि जो कमु मज़लूमनि जे आवाज़ खे बुलंद करणु आहे, जंहिंजो असां मुशाहिदो पिणु कयो आहे। हिन वधीक चयो त सकरन प्रेस क्लब जा समूरा दोस्त क़ाबिल एहतराम आहिनि, पर सज्जाद अली मक्सी ऐं मोहम्मद रमज़ान मक्सी सां ज़ाती दोस्ती ऐं भाईपी जो रिश्तो आहे, जंहिंजे करे संदन में मान में आजियाण जो एहतमाम कियो। सज्जाद अली मक्सी ॻाल्हाईंदे चयो त असीं शुक्रगुज़ार आहियूं भाउ हुज़ूर बख्श चन्ना जंहिं महबतूं ॾिनियूं ऐं सियारे जी मौसम सां शानदार सिंधी खाधनि सां महिमान नवाज़ी पिणु कई। असीं खेसि यकीन था ॾियारियूं त सकरन प्रेस क्लब हर मज़लूम जी आवाज़ जीअं JWC खे बि संदन कारकर्दगी मूजिबि मुकमल कवरेज ॾींदो। मेहर मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त मेहर में वधंदड़ बदअमनी फुरनि चोरनि वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ अवामी तहरीक पारां वकील नजीब महेसर, वकील मंसूर चांडियो, वकील ज़ुल्फ़कार चांडियो, वकील मंसूर जतोई ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते हुननि चयो त मेहर में ॾोह वधी विया आहिनि, हथियारबंद शहरनि खे रोज़ फुरे रहिया आहिनि, पर पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। हथियारबंदनि ॿिनि थाणनि जे ॿाहिरां फुरलुट करे हलिया पिया वञनि, पर पुलिस का बि मज़ामत न पई करे। मेहर पुलिस ॾोहारनि सां बिटियो बनल आहे। हुननि घुर कई त मेहर में वधंदड़ बदअमनीअ ते ज़ाब्तो आणे ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे फुर थियल मोटरसाइकिलियूं ऐं ॿियो सामान वापसि करायो वञे।